नाज़िन ज़राअत खातो करप्शन में मुलवस ऑफिसरन ते मेहरबान थी वियो आहे। ज़राअत खाते मीरपुर ख़ास जे एडिशनल डायरेक्टर ट्रेनिंग आबिद कुरैशी के केतिरनि इज़ाफ़ी चार्जिस सां नवाज़ियो वियो आहे। मीरपुर ख़ास ज़िले में आबादकारनि ऐं फील्ड ऑफिसरनि खे ट्रेनिंग ॾियण वारो प्रोग्राम रोलड़े जो शिकार थी वियो। उन हवाले सां ॾिसूं था तालिब शहर जी ही रिपोर्ट। नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं ज़राअत खातो ऑफिस मीरपुर ख़ास में, जिते एडिशनल डायरेक्टर आबिद कुरैशी जेको ट्रेनिंग जो इंचार्ज आहे, एडिशनल डिप्टी डायरेक्टर मुक़ररु थियल आहे, जेको 2 सालनि खां मुसलसिल ऑफिस में गुम आहे ऐं हुन जो कमु आहे त जेके ज़मींदार आहिनि या फील्ड ऑफिस में कमु कंदड़ आहिनि उन्हनि खे ट्रेनिंगूं ॾियणु ज़िले जे मुख़्तलिफ़ हल्कनि में या तहलकनि में या इलाइक़नि में, लेकिन लिहाज़ा हिन 2 सालनि ताईं का बि अहिड़ी कारकर्दगी न ॾेखारी आहे। जॾहिं त सुप्रीम कोर्ट जो हुकुम बि आहे त 2 चार्जूं को बि ऑफिसर नथो रखी सघे, उन जे बावजूदि ही वॾो हिकु सियासी असर रसूख़ रखंदड़ शख़्स आहे जेको हिन वक़्तु हैदराबाद में बि मुक़ररु थियल आहे ऐं इहो SOP तहत हैदराबाद में कमु करे रहियो आहे। हिन जी करप्शन जेको आहे लखें रुपयनि करोड़नि रुपयनि जे करे हिन मुख़्तलिफ़ हंधनि ते बंगला ऐं जायूं अॾाए छॾियूं आहिनि। उन हवाले सां हितां जे रिवायतनि ऐं आबादगार खां पुछंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। ही जेको डिप्टी डायरेक्टर आबिद कुरैशी आहे एग्रीकल्चर ट्रेनिंग जे लाइ, जंहिंजो कमु इहो आहे त आबादगारनि खे ॿुधाइणो आहे त ज़मीन कहिड़े क़िस्म जी, हुन में कहिड़ो फसल पोखिजे, हिनखे कहिड़ो ॿिज ॾिजे, कहिड़ो भाण ॾिजे, या कहिड़े नमूने सां हिनजी जेको आहे सो वट कजे, या हिनखे पाणी कीअं ॾिजे, रेज कीअं कजे। इहे सभु शयूं जेको आहे सो इन जो हिसो आहिनि। गवर्नमेंट वटि हिकिड़ो वॾो खातो आहे एग्रीकल्चर, ऐं सिंध जेका आहे सो एग्रीकल्चर ते ई डिपेंड करे थी। ऐं उनजे डायरेक्टर जो हाल इहो आहे त उन वटि 2 चार्जूं आहिनि, हैदराबाद जी बि चार्ज आहे त मीरपुर ख़ास जी बि चार्ज आहे। मीरपुर ख़ास में तो अचे कोन थो, अॼु ॾींहं ते कंहिं गिरोवर खे उन ॿुधायो कोन्हे त फसल कीअं पोखिबो आहे, कहिड़ो पोखिबो, उनखे वट कीअं ॾिबी, उनखे ॿिज कहिड़ो हणिबो, उनखे भाण कहिड़ो ॾिबो। अहिड़े क़िस्म जी का बि जेको त ही करप्शन जो गढ़ आहे। ही उते वेही जेको त पैसा कमाए पियो, मेडिसिन वारनि खां, भाण वारनि खां पैसा वठी करे जेको त करप्शन जो धंधो खोलियो वेठो आहे। आबादगारनि खे जेकॾहिं हू पुरज़ोर मुतालबो बि कनि था त उन्हनि खे जेको को बि जेको मान ॾियण लाइ तयारु न आहे। इन करे असांजो इहो मुतालबो आहे या त हिते इन जी जाइ ते ॿियो को डायरेक्टर मुक़ररु कयो वञे, न त ॿी सूरत में जेको आहे हिनखे पाबंद कयो वञे त हिते अचे, ट्रेनिंग जो बंदोबस्तु करे, आबादगारनि खे जेको आहे मालूमात फ़राहम करे। ज़ाहिर ई न आहे त आबादगारनि जी रहनुमाई केरु कंदो। इन सिलसिले में असीं मुतालबो था करियूं त फौरी तौर ते उनखे ड्यूटी जो पाबंद बनायो वञे ऐं उनखां फौरी तौर ते पुछाणो कयो वञे त आबादगारनि ऐं जेके फील्ड असिस्टेंट आहिनि उन्हनि जी रहनुमाई इन सिलसिले में छो न कई पई वञे ऐं इन ख़िलाफ़ु फौरी एक्शन वरितो वञे। जेका बि असांजा जेको इश्यूज़ बि आहिनि, जॾहिं असां शेयर चॾे कंदा, जॾहिं असांखे कोई हिते असांखे को ऑफिसर मिलंदा त हिननि जिते पोस्टिंग थियल आहे असांखे हिते को ऑफिसर मिले ई नथो त असां पंहिंजा इश्यूज़ हिननि खे शेयर करे सघूं। त असां इहो मुतालबो कयो वेंदो जिते हिननि जी पोस्टिंग आहे हिननि खे हिते हिननि खे मोकिलियो वञे, न त हिननि खे हैदराबाद हिननि जी हिते पोस्टिंग आहे इहो पंहिंजे हिते रद्द करे इहो हैदराबाद छो वेठो। असां जेको एतिरा प्रॉब्लम्स आहिनि असां प्रॉब्लम कंहिंखे शेयर करूं। नाज़रीन, तव्हां हितां जे रिवायतनि जा वीचार ॿुधा। हुननि जो इहो चवणु आहे त ज़राअत खाते में जेको एडिशनल डिप्टी डायरेक्टर आबिद कुरैशी मुक़ररु थियल आहे उहो जेको मुसलसिल ग़ाइबु आहे ऐं उहो आबादगारनि ऐं फील्ड ऑफिसरनि खे ट्रेनिंग न ॾेई रहियो आहे। उन सां केतिरो ई आबादगारनि खे नुक़सानु थी रहियो आहे त उनजो फौरी तौर सिंध हुकूमत ऐं अला इख़्तियारियूं नोटिस वठी उन जे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वञे त बहितर आहे। तालिब शहर, मेहरान TV, मीरपुर।